पोइ ॿियो छा खपे। मां अकेलाई में वेही तुंहिंजी सूंहं सोचींदो आहियां त ख़ुदा जी तख़लीक़ केॾी न ख़ूबसूरत आहे। सजना तेरिया मैं तेरी रांझना, सजना तेरिया मैं तेरी रांझना। हू छोकिरी इहा छोकिरी त हर हिकु ॿ ॾींहं खां पोइ ईंदी आहे ऐं इन क़बर ते दुआ घुरी हली वेंदी आहे। बाबा खबरदार, कंहिं बि मुंहिंजी भेण खे हथ लाथो आहे। साला राणी मूंखे मिली त ॼण सॼी दुनिया मूंखे मिली वई। कॾहिं कॾहिं बाबा जी क़बर ते अची दुआ घुरंदी आहियां ऐं पोइ दिलि चवंदी आहे त अची दरगाह ते वेही रहंदी आहियां। जेकॾहिं तव्हां मुनासिब सम्झो त मुंहिंजे घर हलो। गने हथियार किथे आहिनि? वॾा हथियार अॾे ते आहिनि, सुभाणे हथियारनि समेत गाॾी काईंदुमि। उम्मीदुनि ते दुनिया क़ाइमु आहे अदी। अल्लाह मां आसरो नाहे लाइक़ु। तव्हांजी आथत ऐं आसरे सां मुंहिंजी गुम थियल उम्मीद नज़र अची रही आहे। को फिक्र कोन थम, बस यार ईअं मिड़ई थोरी तबियत ठीकु कोन्हे का। तुंहिंजी कैफ़ियत ॿुधाए थी, तूं ख़ुशि न आहीं। ही छा रफ़ीक छोकिरी सां गॾु? तो मूंसां सुठो नाहे कयो। मूंखे तोमां इहा उमेद न हुई। तूं मूंसां बेवफ़ाई कंदे? नाज़िया, तोखे ग़लतफ़हमी थी आहे। अलाह करे इन प्रोग्राम में कामयाब थी वञूं जो तोखे पंहिंजी राणी मिली वञे। वॾा हा यार, उहा राणी मूंखे मिली न त ॼण सॼी दुनिया मूंखे मिली वई। तव्हां केरु आहियो ऐं तव्हांजो मक़सदु छा आहे? छो असांजो रस्तो रोकियो अथव? असांजो तोसां को बि झगड़ो न आहे। मां त पंहिंजी महबूबा खे खणण आयो आहियां। महबूबा खे। खबरदार, कंहिं बि मुंहिंजी भेण खे हथ लाथो आहे। अड़े त मना सालो आहे साला। अड़े छॾ मुंहिंजी भेण खे। अड़े छोरा, आस्ते आस्ते, मुंहिंजी महबूबा आहे। आस्ते ईज़ा न ॾियोसि बाबा। ऐं ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं मुंहिंजी भेण खे कुझु थियो त पोइ सम्झी थो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, तोखे मुंहिंजी लाश जे मथां गुज़री वञणो पवंदो। शेरू शींहुं आहे, शेरू पिनी न छिनी खाईंदो आहे। लाश तोखे हाणे जो हाणे थो कयां।
कमी पुलिस कम जे टाइम ते पहुची हुई आहे। पुलिस पहुची वई सदाई गलत टाइम ते ईंदी आज हटो हलो। वॾा धनी अॼु ॾाढी उॾायो आहे उॾायो। अरे छोरा किस्मत साथ न ॾिनो बाता किस्मत साथ न ॾिनो। त हुआ मुझे रूह जी रानी मुझी प्यारी मुसा गॾु हुजे हा। अरे ओ छोरा न माथो गाड़ी भजाई थई छा त गाड़ी भजाई थई। जिन पकड़जी पवा तो हुन साले जे खून में इन छेरुआ के टीप अची वने आ यार। तू तो अज मुझी दिल खटे वती छोरा। वरा तो मागे मुझो साह कढी छॾियो। मुखे नथो लगे त को बच्चो हूंदो चटणी थी वियो हूंदो। हा पर यार साले खे मारियो दिल में सूर थी पियो अते इन ते वारदात लाठी हलंदासीं। हा यार जेसी ताईं मुझे रूह जी रानी मुखे न मिलंदी न तेसी ताईं मुखे सुकून न ईंदो। पर यार छोरी हाणे हथ ईंदी बलाए न। अरे हा यार मुझे रूह जी रानी मुझी प्यारी कीअं मिलंदी छोरा। दिमाग़ कम करण ई छॾे वियो जॾहिं खां हुनखे ॾिठो आहे। हल वञ कुझु चांहि पाणी जो बंदोबस्तु कर तो दिमाग़ कुझु ठरे। मिंट वॾा हलो
रफ़ीक सां हादिसो पेश आयो आहे। हू अस्पताल में दाख़िल आहे। दिलि पई चवे त हुनखे ॾिसण वञा, पर हू त कंहिं ॿी छोकिरी खे चाहे थो। इहा अम्मा ऐं बाबा खे ख़बर पइजी वई आहे। इन्हीअ करे हुननि रिश्ते ॾियण खां बि इनकार करे छॾियो आहे। रफ़ीक सां मिलण वेंदसि त अम्मा ऐं बाबा मूं ते तमामु घणो नाराज़ थींदा। बाबा वो रफ़ीक आहे न, उनखे गोली लॻी आहे, अस्पताल खणाया विया। हाँ रफ़ीक की गोली लगी है? तो ॾाढो सुठो इंसान है। हुनजी त कंहिंसां बि दुश्मनी कान हुई। बस मां सम्झी वियुसि हुनखे हुनजी चाहत जी सज़ा। मुंहिंजा मौला तूं हुनखे पंहिंजी पनाह में रखिजे। मुंहिंजा ख़ुदा मूंखे सवाल जो जवाब ॾे अयास। मासी इलाही परेशान आहे। किथे कंहिंजे हथड़नि खे मेहंदी रंगियो हो, किथे कंहिंजे दिलि खे ज़ख़्मनि लॻियो हो। विछोड़े जो मौसम ॾिना घाव दिलि खे। ज़िंदगीअ में हेॾो वॾो हादिसो थियो। यार हू बेवफ़ा थी वई, हाणे उन लाइ सोचणु अजायो आहे। हक़ीक़त खां बेख़बर ऐं ग़लत फ़हमीअ जो शिकार हुई। हुनखे मां बेवफ़ा त न चवंदुसि। पोइ जल्दबाज़ी खां कमु छो वरिताईं? कुझु सोचे त हा, एतिरो जल्दी शादी छो कयाईं? तक़दीर खे सोच ऐं ॾाहब सां बदिलाए त नाहे सघिबो। तहज़ीब तोखे नाहे मिली त उनखे विसारे छॾ। मां तहज़ीब खे विसारे छॾियां, इहो मुमकिन ई न आहे। मूंखे ख़बर आहे तूं हुनखे हद खां वधीक चाहींदो आहीं। असीं अलाए छो जुदा थी वियासीं, न त असां त प्यार में हिक ॿिए खे पूॼियो हुयो। शादी कर यार, ईअं न कर। मुंहिंजी यार दिलि कोन थी चए शादी करण ते। यार हमसफ़र खां सवाइ ज़िंदगी गुज़ारण ॾाढी ॾुखी आहे। तहज़ीब कोन मिली, इहो आज़ाब मुंहिंजे लाइ घटि आहे छा? छा सॼी ज़िंदगी अकेलो गुज़ारींदो?
उदास मौसम खे खिज़ा चइबो आहे। तूं पंहिंजी बहार जहिड़ी जवानी खे ईअं साड़ न, तूं पाण खे तबाह न कर यार। शादी करण सां तहज़ीब जी जुदाईअ वारो ग़म हल्को त कोन थी पवंदो। तनाई खां जीवन साथी ज़रूरी आहे, भली हुन सां दिलि न लॻे। तहज़ीब सां एतिरी मोहबत आहे जो मां हाणे ॿी कंहिं बि छोकिरीअ खे पंहिंजे दिलि में जॻहि नथो ॾेई सघां। मोहबत जे मैदान में इहा कुर्बानी ॾियण थो चाहीं? सची मोहबत खे साबित करण जे लाइ इहो फ़ैसिलो कयो अथमि, पर दिलि नथी मञे। पर तहज़ीब तोखे हाणे कान मिलंदी। हुन जी यादुनि सां दिलि खे विंदराए ज़िंदगीअ जा बाक़ी ॾींहं पूरा कंदुसि। दोस्त जे नाते तोखे मशवरो नथी, वधीक तुंहिंजी मर्ज़ी। नाज़िया पंहिंजी मोहबत सचाई जो ॿियो नालो आहे। तूं मूंखे सची दिलि सां चाहींदो आहीं न? नाज़िया तूं मूंखे हद खां वधीक वणंदी आहीं ऐं मां तोखे पंहिंजे साह जो पसाह सम्झंदो आहियां। तूं मूंखे ज़िंदगी जे सफ़र में रुलाए त न छॾींदे? इहो नामुमकिन आहे नाज़िया, ऐं इहे ख़्याल दिलि मां कढी छॾ। मां तुंहिंजो आहियां ऐं तूं मुंहिंजी आहीं। उन ॾींहुं त ग़लतीअ सां पुलिस अची वई। छा को रोज़ रोज़ पुलिस ईंदी छा? ईअं त आहे। ना धनिया दे फोन ते तो प्रोग्राम ठाहियो। अदा, मुंहिंजे ख़्याल में हाणे तव्हांजी तबियत कुझु बहितर थी वई आहे। मां डॉक्टर खां इजाज़त वठां त पाण घर हलूं? बिल्कुलु अदी, हाणे मुंहिंजी तबियत सही आहे। त पोइ हलूं? तव्हां इजाज़त वठी अचो त पोइ हलूं था। ठीकु आहे।
नाज़िया तुझी मोहब्बत मुझे लाइ जीअं सहारो आहे। शुरूअ में अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पर पोइ तोखे मुझी मोहब्बत ते शक। जनाब, शक जी ॻाल्हि केरु थो करे? अच्छा, पोइ ईअं छो चई? वक़्तु गुज़रण सां माण्हू बदिलजी सघे थो। प्यार दरियाव आहे, दरिया बि लटिजी थो वञे। नेठि इंसान हुआ, इंसान बि मटिजी थो वञे। ओ चरी, उहे माण्हू ॿिया हूंदा, आउं तोखे छॾे ॾियां, या अणथियणी ॻाल्हि आहे।